जो दरिया। रोकियो मांस त मूंसां शादी न कर। निकाह जे लाइ बि तकड़ो त हाणे वरी तलाक जे लाइ बि तकड़ो। अञा ये निभागा पाण में कोन था विढ़नि पिया। मां त चवां थो त हिक ॿिए खे बंदूक हाणी पूरो करे छॾनि त असांजी ननमो जान छुटे। बाबा ॿिन धुरनि खे वेड़ाइण जो तूं त माहिर आहीं, पोइ इत तुंहिंजो दिमाग़ छो नथो कम करे? वसां कोन थो घटायां पुट, वसां कोन थो घटायां। जेके आइडिया आहिनि उहे त इस्तेमाल कयां थो, पर इन निभागनि जी गैरत अलाए काॾे हली वई आहे, ख़बर ई कान थी पए मूंखे। बाबा जेकरे तूं इजाज़त ॾे त ॿिन्हिनि धुरनि खे विढ़ाइण जी मां कोशिश कयां। तोखे कंहिं रोकियो आहे पुट? तोखे कंहिं रोकियो आहे? तूं बि ज़ोर लाए ऐं खजू बि ज़ोर लाए ऐं मां बि तो ज़ोर लायां। अहिड़ो कमु कयूं जो इन ॿिन्ही धुरनि जो पाण में ॾुंडनि में हथ हुजनि, अहिड़ी हालत थियनि जो असां ॾे ख़्याल ई कोन हुजे। बाबा इहो कम तूं मूं ते छॾ। मां ॿिन्हिनि खे अहिड़ो बेवकूफ़ बणाईंदसि जो हिक ॿिए खे बंदूक खणंदे देर ई कोन कंदा। पोइ अॼु खां वठी देर न कर इन ॿिन्ही धुरनि खे बेवकूफ़ बणाइण में देर न कर पुट। अहिड़ो कम कर जो इन ॿिन्ही निभागनि जो असां ॾे ख़्याल ई न हुजे। बाबा मुंहिंजी सलाह वठ, जेकॾहिं इन्हनि मां जान छॾाइणी अथई न, पोइ ॿिन्हिनि धुरनि खे पैसा ॾेई जान छॾाए। खजू खान, जेकॾहिं पैसा असां ॿिन्ही धुरनि खे ॾियूं त सभु पैसा असांजा इन्हनि ॾे हलिया वेंदा, असां ॾे रुपयो बि कोन रहंदो, असां त पोइ कंगाल थी वेंदासीं। कंहिं बि धुर खे रुपयो न आहे ॾियणो। हिन वक़्तु असां लखनि में था खेॾूं पिया, लखनि में। अहिड़ो को कमु सोचो जो संग बि न आहे ॾियणो ऐं पैसा बि न आहिनि वापसि करणा। ॿिन्ही धुरनि खे वेढ़ायूं, हिकिड़ा मरनि, हिकिड़ा जेल में वञनि ऐं संग बि बचायूं। पोइ असांजा कन आज़ाद थी वेंदा। पोइ खणी सुख जो साह खणंदासीं असां। बाबा अॼु खां वठी गुल्लू ऐं दिलबर खे मां बेवकूफ़ बणायां थी। बाक़ी सुल्तान ऐं दादन वारा जे अचनि न, पोइ उन्हनि खे तव्हां मोड़ीजो। ईअं ई कंदासीं मां, ईअं ई कंदासीं। ॿिन्ही धुरनि खे आङुरनि ते न चाहींदासीं। पाण खे साड़ो था सम्झनि असां खां वधीक। पर हुननि खे इहा ख़बर नाहे त निज़ाम नांग आहे, नांग जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। अचनि था निभागा, ॾियनि न सटको। सलाम आसाद झाड़े चमड़े के यूं छा वरी भी सटको। आसाद छॾीस, मूंखे लगे थो त सुधरी वियो आहे, पर जेकॾहिं अञा ॿीहर शरारत कई न, पोइ अहिड़ो सटको ॾींदासीं जो यादि रखंदो। आसाद ही चमड़ो सुधरंदो, सवाल ही पैदा ना आहे। वधीक जगह तुंहिंजी सलाह। चाचा जड़ा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अड़े ने भागा इतरा ॾींहं किथे हुए? चाचा मां मुर्शिद थी होस। चाचा तूं मुर्शिद थी वियो ही? न मुंहिंजो मतिलबु आहे त मां मुर्शिद ॾे वियो हुउसि। तूं ॿुधा भला एतिरनि ॾींहंनि में केतिरा पादर खाधा अथई? हाणे मुंह में कहिड़ो हथु विझा थो, तो बि झाड़े खान में। लेकिन कंहिं हथु विधो न, कंदो ज़ाज़ ढींगो ई ढेरी। हा साईं, तूं मेह जो किलो ही, तो में केरु हथु कोन विझंदो। अड़े मेह जो किलो न, भूई जो किलो, भूई जो किलो। अरे भू के छॾ, मेह जो किलो मजबूत हूंदो आहे, हुनखे तूं असां कोन उखेड़े सघंदासीं। अड़े हाणे ॾियारीअ खे छॾ, 200 रुपया ॾियां थो, मुंहिंजो न्यापो खणी वञ। हा बाबा, हाणे मां हज़ारनि में तोखे ॾां, 200 जी ॻाल्हि न कंदो कर मूंसां। हज़ारनि में तोखे ॾी? अड़े जरा किथे चर्च त कोन थो कमाई?
अलाह पनाह ॾींदो चर्स छो खपाईंदुसि अरे बाक़ी वरी ॿियो कहिड़ो कमु थो करे जो हज़ारनि में तोखे ॾे। तो जहिड़नि खे बेवकूफ़ बणाईंदो आहियां। अरे हाणे तूं असां जहिड़नि खे बनाईंदे बेवकूफ़ कहीं ठीको ई ढेरी। वो जो ढिंगो आहे ई कोन त ढेरी किथां कंदई। अच्छा इन जो मक़सदु त तूं मुंहिंजो नियापो कोन खणी वेंदे हा? अरे बाबा असांखे वाद काई कोन्हे वॾो मसरूफ़ थी वियो आहे वञी ॿियो दर ताड़ पर थी घोड़ा यो तो ॿुधा मूंखे इहो छोरो निभागो काॾे वियो? बस चई त मुर्शिद मां थी पियो आहे बेज़ार घड़ी खन राह थी घुमी अचां इजो आयो हेॾां आया होॾां जातो अचण वारी आहे जातो जेकॾहिं हुन न ॾिठो हिन खे मुर्शिद खे त मां त हुन मां अड़िजी वेंदसि हिनजे घर में पढ़ाई करणी आहे। मां त ॾाढो झलियोमांसि पर न मुड़ियो हलियो वियो। इहो निभागो छोरो तोखे हथ नथो अचे हा पिया वगी आहे फाड़ा मारींदे छा? मूंखे ईअं न चओ अॻिते ॿाहिरि वञी न घर खां त हिन छोरे खे हिन खटे पाए में ॿधी वेंदी कर। बस अॼु रुगो अचे त मुंहिंजी जान ई छुटे जातो खां 2 रुपया वठी आई आहियां उन ई मां जान छुटे रुगो मुंहिंजी ऐं चयोमांसि त 2 रुपया ॾे त पोइ मुर्शिद ईंदो तुंहिंजी पढ़ाई करण लाइ। ऐं जेकॾहिं जातो अची वई ऐं छोरो न हूंदो त मुंहिंजे लाइ वॾी मुसीबत थी अल्लाहु 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 अल्लाहु। मुर्शिद साईं चयो त जिन कमरे खां ॿाहिरि नथो अची सघे थी सघे तो सदोरी में हींअर फ़कीर न हुजे पर कहिड़ी ख़बर मतां फ़कीर मुर्शिद साईं जो दायरो ख़त्म करे ॿाहिरि अची वियो हुजे। मुर्शिद साईं चयो हो तकड़ो 3 ॾींहं हलंदो ऐं अॼु 4 ॾींहं ई आहे। मुर्शिद जे दायरे जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। पैर ड्राए वसाई वञ मुर्शिद साईं खे वठी अच न त इहो फ़कीर तुंहिंजो गांटो भञी छॾींदो। कचहरी पोइ कयूं था मां भला तुंहिंजे लाइ चांहि करे अचां? मूंखे चांहि जी तलब न आहे तूं घड़ी खन मूं सां वेही तोखे तलब न आहे भला मां पंहिंजे लाइ करे वठां? चांहि पोइ करे अचिजांइ हिन वक़्तु वेह। सदोरी अम्मा देर न लॻंदी 2 मिंट लॻंदा मुंहिंजे मथे में ॾाढो सूर आहे मां मोटी थी अचां न कयूं था कचहरी मां इहो कमु करे वापसि थी अचां। छॾ कम खे कम पिया थींदा तूं वेह त पाण कचहरी कयो। मां तोखे चयो वेह तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे मूंखे तुंहिंजो गांटो भञणो ई पवंदो। अल्लाहु 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 अल्लाहु। हाणे त मां तुंहिंजो गांटो भञी रहंदसि। रस जेकी दां दिलबर वारा तव्हांखे ॾेई विया आहिनि उहा दां त तव्हांखे असां ॾियूं हा। रेसू असांजा ॾोही आहिनि कल कलो को ॾींहुं आहे दिलबर असांखे साख ॾियण जे लाइ तयार हो अॼु चवे थो त राणी मूं वटि आहे। हाणे तव्हां ॿुधायो त असां छा कयूं? छा तव्हांजे साम्हूं दिलबर इहा ॻाल्हि बासी आहे त राणी उन वटि आहे? हिकु न पर 2-3 चकर पासे चुको आहे सर। हा रस शर्त बि रखियो जेकॾहिं मां निज़ाम जी धीअ सां निकाह न कयां न त हू राणी वापसि कंदा। पर दिलबर त हिकिड़ियूं ख़बरूं करे वियो आहे ऐं तव्हां वरी ॿियूं ख़बरूं पिया कयो। रस दिलबर कूड़ो कूड़े जो पुटु आहे। सुल्तान पोइ हीअं कयो मां दिलबर वारनि खे ॻाल्हियुनि लाइ घुरायां थो अवां बचिजो। जेकॾहिं हू ॻाल्हियुनि में कूड़ा साबित थिया न त मुंहिंजो अवां सां वाइदो आहे उन्हनि जी निड़ी ते लत रखी चढ़ी वेंदसि बस। ठीकु आहे रस तव्हां दिलबर खां टाइम वठो तव्हां असां ॾाढा नियापो कंदा असां पहुची वेंदासीं। ठीकु आहे सुल्तान मां दिलबर वारनि खां टाइम वठां थो तव्हां ॾे नियापो मोकिलींदुसि तव्हां हलिया अचिजो मूं वटि। ठीकु आहे? ठीकु आहे रस पोइ मोकिलणी न आहे तव्हांजो नियापो मिलंदो पहुची वेंदासीं। बाबा साईं तव्हां छा था सम्झो ही सच आहिनि या दिलबर वारा? बुढ़ा जेसि ताईं ॿिन्ही जूं ॻाल्हियूं आम्हूं साम्हूं वेही न ॿुधां तेसि ताईं मूंखे इहा ख़बर न पवंदी त केरु सचो आहे केरु कूड़ो आहे। ख़बरूं त 12 वारियूं करे विया आहिनि बाबा साईं। बाबा जॾहिं ॿिन्ही जूं ॻाल्हियूं आम्हूं साम्हूं वेही ॿुधिबियूं न त केरु सचो आहे केरु कूड़ो आहे
उन खां पोइ ख़बर पवंदी। बाक़ी ये पंहिंजा अंदाज़ा हणण सुठी ॻाल्हि आहे। रेस के दा जण खां पोइ खड़ ते निकरंदो या फर्ज टारी आहे? मयार लाइण खातिर रेस के दा पर मां सम्झां थो त थींदो कुझु बि कोन। सौट ॻाल्हियूं थियूं न, रेस उन्हनि जे तरफ़ वही वेंदो। रेस ॻाल्हियूं कराईंदो ई कोन। उनखे असांजो लाचार थो रही आहे जो सुल्तान वारनि खे घुराए उन्हनि खे ताबा ॾींदो। होॾां कुझु बि कोन थींदो। हाणे इहो सोचणो आहे त न भागे निज़ाम खे कीअं रस कयूं। अदा इहो इज़त सां संग करे ॾींदो ई न, इहो असांखे मुझाईंदो रहंदो। सुल्तान वारा कुहनि था, सुल्तान वारा मारनि था, सुल्तान वारा मुंहिंजे पुट खे खुटा था ॾियनि। ये ख़बरूं करे असांखे मुझाईंदो रहंदो। इन में अदा को बि शक न आहे। यानी भागे सां जुठो वॾी आहे। हिक तरफ़ तव्हां पादर था आणोसि, ॿिए तरफ़ सुल्तान वारा, हू पैसा वठी फाथो आहे। ओठ तूं हुनखे वेचारो थो चई, वॾो नागन खाधल थी। हाणे मूंखे इहो ॿुधायो त इन मां छोकिरियो संग कीअं कढूं? उतां लॾण लाइ बि तयारु न आहे। हली असांजे ॻोठ में विया न त कुझु न कुझु बचाव थी पए सां। होॾां हली विया त वॾी सहूलियत थी वञे, पर निभागो चए थो त मुंहिंजी ख़बर मुंहिंजे ई घर में थिए। हाणे मूंखे तव्हां इहो ॿुधायो त हिन ड्रिब जे कुएं खां संग कीअं कढां? इज़त सां त कॾहिं बि हा न कंदो। हा बाक़ी हुनजे सीने ते बंदूक रखूं न तॾहिं हा कंदो। ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी सौट, कुर्ब में कमु थिए त बहितर आहे। को न को हल त कढणो ई पवंदो। तबाही बि कईसीं ऐं संग बि न मिले, कोई त लाह निकिरी। उनजो ॿियो को बि हल न आहे, बसि आख़िरी हल आहे त उनजो हली सभु कयूं था कम किटली। अदी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। तूं अजाए वाम पई करे, किथां आया हिते जिन? तूं परेशान न थी त जिन बिन कोन्हनि के। तो भाग कर अदा, तो भाग कर। तू मुझे मारण जे पोया आहीं। अदी जेकॾहिं जिन हुजनि त भला असांखे ख़बर न पए। ओ मुंहिंजा अदा जिन ॾिसण में न ईंदा आहिनि। जेके न जिन बचींदा आहिनि उन्हनि खे ई नज़र ईंदा आहिनि। गोराम चाची हिते सदोरी जिन बचा अथई। हाणे ये जिन चाची जो गाटो बनी छॾंदा। दुआ सही थी चए गुराम, मूंखे हिन सदोरीअ जिन बचिया आहिनि। अदा ये जिन मुंहिंजो साह कढंदा। अबाड़े मूंखे कहिड़े नाग खाधो जो मूं सदोरीअ सां तुंहिंजी शादी कराई। तूं हाणे वञी कर कमरे में आराम कर, असां बि वञी आराम कयूं। अच सोना। न न घोटो ॾींदी साए, मां तुंहिंजो साह कढंदसि। मूंखे घोटो न ॾीजा, मूंखे न मार जाता। अदा गोराम, अदा गोराम। अदी अदी छा थियो? छा थी रही करे? फकीर साहब, मुझे साह तो कटे, मुझे मारे तो अदा। फकीर? पर हिते तो को फकीर ही नजर नथो अचे। अदी ये तुझा वहम आहिनि, वहम। छो थी पाण खे परेशान करे? वहम न आहिनि अदा, अल्लाह ला कर ते फकीर आहिनि। करे मंझा न ते बिठो हुजना कि मुंहिंजो साह कढी छॾींदा। करे छा थी? काथे आहे ते फकीर? अजाया वहम थी करी। ओ मुंहिंजी भेण, कुछ संभाल पाण खे, संभाल। छा थी वियो अथई? अदा अदा मूंखे मारे छॾींदी, मुंहिंजो पिलो कर। अदा अदा मुंहिंजो पिलो कर। अदी अदी ओए अदी त खौफ में बेहोश थी वई। मोबाइल के भनी पिटी क्या? तेरे महबूब सा ॻाल्हाइणी कोन तो थे त मोबाइल कड़े कम? मासा तो उनके भी पंहिंजा कमकार हूंदा या सॼो ॾींहुं वेही तोसां ॻाल्हाए? हा मां साहब, मुंहिंजी त यार दिल जी वजह रात ॾींहुं पहिरीं सां कचहरी हलंदी रहे, कोई बि दिल नथी भरी। तव्हांजी हिक ॿिए खां सिक तॾहिं ख़तम थी जॾहिं तव्हांजी शादी थी। यार अहिड़ा भाग किथे आहिनि मुंहिंजा जो संदोरी सां मुंहिंजी शादी थी। मां त मां सां इहो ई थो सम्झो त सॼी ज़िंदगी में जुदाई में गुज़रंदी,
अञा त विछोड़ो लिखियल अथव। हा बाक़ी अॻिते ॾिसजे त छा थो थिए। अॼुकल्ह त मां सादा दीदारी मां थी पिया। अञा शादी खां अॻु में अवेल सवेल कुटी में मिली दीदार थींदो रहंदो। पर जीअं ई सदोरी शादी करे वई आहे न, हिकु चक्कर बि दीदार न आहे थियो। न ॼाण त अलाए कॾहिं दीदार थियो। माई सियाणी, तू मूंखे सची सची छो नथी ॿुधाई त मुर्शिद साईं आहे किथे? हाँ, आउं त आसरो रखे वेठी आहियां। जेकॾहिं न आहे त बि मूंखे जवाब ॾे त आसरो ते पले छॾियां। इते आ मुर्शिद माई, इते आ। छो वालूर पई वञी? मिलायूं था तोखे मुर्शिद सां। भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। सियाणी, ही अंदर हींअर छोकरो वियो हो राहिब, अंतरा वरी मुर्शिद साईं पियो अचे। मूंखे ॿुधायो माजरा छा आहे? यो छा पई थी सोची माई? मुर्शिद साईं जेको हाणे छोरो आयो न अंदर, उहो किथे आहे? वो अंदर आ। हाँ, भला मां ॾिसी अचांस थी। इते भी रमाई मत अॻिते कदम वधाए थई दरवाजे खे हथ लाईने फकीर वकोड़े विधई। भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। वकोड़जी वेंदुसि। अंदर न वञ जाए, कमरे में अंदर मुंहिंजा जिन था रहनि। अंदर वञे जिन वकोड़े विधई। बाक़ी इन छोरे सां तोखे मां थो मिलायां, तू इते इंतजार कर। भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। जादो अच हाणे, अच हेॾे, मुर्शिद साईं अचे थो। नानी जादो खैर त आहे? तू हिते? मुर्शिद साईं किथे आहे? मुर्शिद अंदर जिनन सां फुटबॉल तो खेॾे, मोकिलियांसि छा? साईं खे मोकिलिया? हा हाज़ुर हाज़ुर, हाणे मोकिलींदासीं, छो कोन मोकिलिया? भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। मुर्शिद साईं अंदर वो छोरो छा पियो करे? वो अंदर मुझे जिनन सां फुटबॉल तो खेॾे। हल तो तोखे ॾेखारियां। मुर्शिद साईं, अति जादू के तू कमरे में वठी वेंदे तो तुझे जिन हुन जो गाटो भॼी छॾनि। जिन ॾिसंदी पोइ हिनखे पक थींदी त मां सचो मुर्शिद आहियां। न मुर्शिद साईं, न मुझे तौबा न। अच अच माई अच अच। न मुर्शिद साईं, मूंखे पक आहे तव्हां पहुतल आहियो, तंहिं करे तूं पंहिंजे घर चुल्ह मथां तो रखी आई आहे त तव्हांखे वठी हलां, तव्हां हली पढ़ाई कयो। हिन मां त अड़जी वियुसि। ईअं न त वरी ईअं करे जीअं चए थी तए जे मथां हली विहारे फासी वेंदुसि। अबा तव्हां मां कोई वञे घोड़ा मगो सदोरी मोकल वठी अचे, 2 टे ॾींहं हिते अची रहंदी त नई सही थी वेंदी। मासी हाणे इहो गेलाड़ो छॾ, शादी थी वई बस, हू पंहिंजे घर खुश रहे। अबा न्याणी आ, 2 टे ॾींहं हिते रही वेंदी त दुआऊं कंदी। मासी जेकॾहिं दुआऊं करणी हूंदसि न, उतां वेही बि कंदी। मूंखे त सदोरी ॾाढी सिक लॻी आ, तव्हांखे हुनजी यादि नथी अचे? मासी ॾे त ख़बर, अधी को कोकाफ जे जबल ते वई आहे जो तोखे सिक लॻी वई आहे। घर घर सां गॾियो पियो आहे, तोखे सिक लॻे त वञी मिली अच, तोखे केरु थो रोके? ॻाल्हि रोकण जी न आहे अबा, पराए घर मूंखे रोज़ रोज़ वञणु सुठो नथो लॻे। मासी तूं वञ, अधीअ जी मोकल वठी अच, असां तोखे कोन रोकींदासीं। मां त वेंदसि, पर गोरा मूंखे मोकल न ॾींदो। तव्हां वेंदो त तव्हांखे ॾेई छॾींदो। तूं वञी मोकल वठ, जेकॾहिं तोखे जवाब ॾिनई न त मां पाण वठींदोसांइ।